दोस्तों उम्मीद है सब ठीक ठाक सब खैरियत सां हूंदा। अॼु तव्हांजे लाइ शमन अली मीराली जो एल्बम आहे 14 थर प्रोडक्शन जो बहितरीन एल्बम है। हिन एल्बम के मतलब मशहूरी जाम मिली सिर्फ एकड़े गीत जे करे, जेको हिन जो टाइटल सॉन्ग है दिल टूट गया। अॼु ताईं भी मानू घणो ॿुधनि था, दिल सां ॿुधनि था, चाह सां ॿुधनि था। हिन जी ऑडियो कैसेट भी घणी कमाई कई, हिन जो मॉडलिंग सॉन्ग आयो हो उन भी घणी कमाई कई हुई। तमाम दोस्तन के ॿुधायां त ही रिलीज इन्फॉर्मेशन वीडियो होंदो आहे। हिन वीडियो में असां कोई गीत शामिल न कंदा आहियूं। हिन वीडियो में तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त हिन एल्बम में कहिड़ा कहिड़ा गीत आहिनि ऐं एल्बम केतिरो कमायो आहे, या एल्बम में शायरी केतिरी सुठी आहे, कहिड़ा कहिड़ा गीत भला आहिनि। हिन एल्बम की सिलेक्शन जेका कई मेवो खान और मुमताज़ चांडिया साहब एक बेहतरीन अंदाज में एल्बम पेश किया वियो। हिनन जी सोच ये हुई तो नाज़ प्रोडक्शन में जी पुरानो उर्दू एल्बम आयो तो उन घणी मक़बूलियत हासिल कई, ही भी मक़बूलियत हासिल कंदो तमाम घणो हलंदो। हिन में डिठो वने तो सुठा गीत आहिनि, एतरी खास शायरी कोन है। मतलब तो जेको फनकार है बेहतरीन है, हिन जी हर कैसेट बेहतरीन वेंदी। हिन में जेको गीत पहिरियों दिल टूट गया तमाम घणो हलियो। हिन में ॿिया जेके गीत आहिनि उहे एतिरा ख़ासि न ॿुधा विया काथे भी। हिन जो जेको मेन गीत है वो घणो हले थो अॼुकल्ह टिकटॉक ते या वरी इंस्टाग्राम ते या यूट्यूब ते फेसबुक ते ॾाढो हले थो। हिन जा जेके विच विच में टुकड़ा आहिनि तमाम बेहतरीन आहिनि, उहे घणो यूज़ कनि था माण्हू पंहिंजी फेसबुक ते टिकटॉक ते हलाइनि था पिया। हाणे गीत तव्हांखे ॿिया हिन जा ॿुधायां त कहिड़ा कहिड़ा आहिनि। उन खां पोइ आहे धीरे धीरे पाँव उठाना, उन खां पोइ आहे बेवफा प्यार से बुला के दिल को तोड़ना, उन खां पोइ आहे मैं पिलाओ जा बहार आई है, जाम लाओ बहार आई है। उन खां पोइ ॿियो गीत है हिन जो उर्दू में अल्लाह ही अल्लाह कर प्यारे, इहो भी उर्दू में आहे। उन खां पोइ आहे एक बेकदरा नाल दिल लाई, ये भी सुठो गीत है। उन खां पोइ आहे आई बहार देखो आई बहार, उन खां पोइ ॿियो गीत है रूप तेरा सुहाना, इहो चङड़ो गीत है, इहो गीत कुछ हलियो भी है। उन खां पोइ आखिरी गीत है रातों को नींद ना आना, आँखों से आंसू बह जाना, ये क्या है ये प्यार है, ज़बरदस्त गीत है इहो भी। दोस्तों अवांखे इंशाल्लाह वीडियो पसंद ईंदो। वीडियो में अवांखे काई गलती हुजे तो वह कमेंट्स में ज़रूर ॿुधाईंदा, छो जो थींदो आहे न त का अहिड़ी ग़लति ॻाल्हि करे वियो हुजां या को का अहिड़ी मिस्टेक थी वई हुजे तो कमेंट्स में ज़रूर ॿुधाईंदा कयो। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में इकट्ठे आहियूं।